काज़ीमंद वेझो ॻोठ बख़्शण बालादी जे गवर्नमेंट गर्ल्स ऐं बॉइज़ प्राइमरी स्कूल में फर्नीचर न हुअण करे ॿारड़ा पट ते तालीम पढ़ाइण ते मजबूर आहिनि। रिपोर्ट कर रहा है गुलाम हैदर बालादी। काज़ीमंद वार्ड नंबर 6 ॻोठ बख़्शण बालादी जे गवर्नमेंट गर्ल्स ऐं बॉइज़ प्राइमरी स्कूल में फर्नीचर न हुअण करे मासूम ॿारड़ा पट ते वेही तालीम पिराइण लॻा। इन हवाले सां ॿारनि ॻोठाणनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरीन आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त असांजी स्कूल जी बिल्डिंग नई ठही आहे, पर असां वटि तक़रीबन 180 खां मथे ॿार आहिनि। असां वटि तमामु फर्नीचर जी खोड़ घणी आहे। ॾिसी सघो था ॿार पट ते वेही तालीम पढ़ाइनि पिया। महिरबानी करे असांखे फर्नीचर ॾिनो वञे। ॿार पट ते वेठान गुज़ारिश था कयूं त असांजे स्कूल में बेंचूं ॾिनियूं वञनि ऐं पाणी जी सहूलियत कान्हे, असांखे हर सहूलियत खपे। असांजे ॻोठ में 400 लॻभॻि असांजा घर आहिनि, उनजा ॿारड़ा सभु हिते पढ़नि था। ॾिसो था त हीअ अॻिते वधण जी असां तौफ़ीक़ रखूं था। जेको ॿारड़ा असांजे पट ते वेठा आहिनि, नियाणियूं वीचारियूं पट ते वेठियूं आहिनि, का बि सहूलियत कान्हे का गवर्नमेंट तरफ़ां। असां इन करे असां गुज़ारिश था कयूं आला हुकाम वारनि खे, तंहिंखां सवाइ DC साहब आहे, AC साहब आहे, DO एजुकेशन आहे, वज़ीर आला सिंध आहे साईं बिलाल भुट्टो साहब आहे, ऐं जा ॿिया चूंडियल नुमाइंदा जेके बि आहिनि। असां उनखे गुज़ारिश था कयूं, अर्ज़ु था कयूं त ख़ुदारा हिन मासूमनि ते रहम कयो वञे। फर्नीचर न आहे, 15 साल खां वठी असांखे फर्नीचर गवर्नमेंट जे तरफ़ां न मिलियो आहे। पहिरियां बि असां कंहिं प्राइवेट माण्हू खे अर्ज़ु करे 10-12 बेंचूं वरिती हुयूंसीं अॻे साल, हाणे उहे बि बेंचूं जेके आहिनि टुटी वियूं आहिनि। असांखे फर्नीचर जी सख़्तु ज़रूरत आहे। असांजी वज़ीर आला सिंध खे इल्तिजा आहे त जीअं त ॿियनि स्कूलनि में फर्नीचर विरायो वञे थो, तीअं उन हिसाब सां बख़्शण बालादी खे बि यादि करे उते बि फर्नीचर विरायो वञे। ॻोठाणनि तोड़े ॿारनि जो चवणु आहे त असांजे स्कूल में फर्नीचर जी इंतिहाई खोट आहे। असां वज़ीर आला सिंध ऐं वज़ीर तालीम खे अपील था कयूं त असांखे फर्नीचर ॾिनो वञे त जीअं असीं बहितर नमूने तालीम पिराए सघूं। कैमरा टीम सां गॾु गुलाम हैदर बालादी, आवाज़ TV न्यूज़।